नासिनामा आगाह कंदासीं। जस्कम जे 8 वरनि बाद सन में इलेक्शन थी आहे। सनान कुरैशी बिना मुक़ाबले चेयरमैन थी वियो, जंहिं ते तकरार सबबि ॿियनि उहिदनि ते नतीजा रोकिया विया आहिनि। जस्कम जी 8 वरनि बाद सन में इलेक्शन थी सनान कुरैशी बिना मुक़ाबले चेयरमैन चूंडियो वियो आहे, जंहिं ते तकरार सबबि ॿियनि उहिदनि ते नतीजा रोकिया विया आहिनि। तफ़सील मालूम कयो था अब्दुल रसूल चांडियो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अब्दुल रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल मुबशर। जीएसएन क़ौमी महाज जी 8 सालनि बाद सन में चूंडूं थियूं आहिनि, जिन में सनान कुरैशी बिना मुक़ाबले चेयरमैन चूंडियो वियो आहे, जॾहिं त ॿियनि जेके ॿिया उहिदा आहिनि उन्हनि जा जेके नतीजा आहिनि उहे रोकिया विया आहिनि। जॾहिं त नतीजा रोकण ख़िलाफ़ जेके उमेदवार आहिनि उन्हनि जे हामिन ऐं उमेदवारनि तरफ़ां साईं जमशेद जी मज़ार जे ॾाढो एहतिजाज कयो आहे। उन हवाले सां एहतिजाज कंदड़ रमज़ान कलवर सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त असांजा जेके उमेदवार आहिनि उहे कामयाब थी विया आहिनि, पर जेका नतीजा आहिनि उहे रोकिया विया आहिनि। हतमी तौर ते जेका लिस्ट आहे नतीजनि जी उहा जारी न कई वई आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु बि उनजो जेको एहतिजाज आहे उहो जारी आहे। जीएसएन क़ौमी महाज जे मुख़्तलिफ़ जेके उहिदा आहिनि उनमें आकाश मल्ला, रमज़ान ख़ासकी अली, आज़ाद कुंभार, मोमिन समूह, दीदार शाम, आकाश मल्ला, अमजद मैसर समेत मुख़्तलिफ़ जेके उमेदवार आहिनि उन्हनि में सख़्तु मुक़ाबिलो आहे। वोटिंग वारो अमल मुकमल कयो वियो आहे। जॾहिं त नतीजा जेके आहिनि उहा इलेक्शन कमीशन तरफ़ां रोकिया विया आहिनि। जॾहिं त नतीजा रोकण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ जेके उमेदवार आहिनि उन्हनि जे हामिन हिन वक़्तु साईं जमशेद जी मज़ार ॾाढो एहतिजाज कयो आहे। हिन वक़्तु बि उनजो एहतिजाज जारी आहे ऐं वॾे तइदाद में जेके जीएसएन क़ौमी महाज जा कारकुन आहिनि उहे बि शरीक आहिनि। जी अब्दुल रसूल चांडियो, मुंहिंजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।